जस्टिस सलाहुद्दीन पहवर साहब, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो हसीब कान्यो आहे ऐं आऊं ज़िले मीरपुर ख़ास जे तालुके सिंधड़ीअ तव्हां सां मुखातिब आहियां। आऊं 2008 में IB जी टेस्ट वसीले प्राइमरी उस्ताद थियो हुअसि ऐं पोइ वरी 2014 में NTS जे थ्रू JST थियो आहे ऐं हींअर आऊं तालुके सिंधड़ीअ जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हिमोरनो में JST आहियां। मूं तालीम खाते में 12 साल गुज़ारिया आहिनि, पर इन्हनि 12 सालनि में आऊं कॾहिं बि जेके उस्ताद तनज़ीमूं आहिनि, जॾहिं आऊं प्राइमरी में हुअसि तॾहिं PTL ऐं जॾहिं आऊं हाई स्कूल में आयो आहियां तॾहिं खां गस्टा में आऊं शामिल न थियो आहियां। उन जो ख़ासि सबबु उहो ई आहे जेको अॼोकी अख़बार में मूं तव्हांजे बयान जे वसीले पढ़ियो आहे। मुंहिंजा इख़्तिलाफ़ मुंहिंजे महिरबान उस्तादनि सां इहे ई हुआ त तव्हांजी तनज़ीम जो जेको आइन आहे उन में सिर्फ़ु हक़ आहे, ज़िमेवारियुनि जो किथे ज़िक्र कोन्हे। ऐं जेका सिंध जी तालीम जी सूरत हाल आहे, जेकॾहिं असां उस्ताद आहियूं त असांखे त ज़िमेवारियुनि खां अॻिते मिशन बणाइणो पवंदो। त इहे जेके इख़्तिलाफ़ उन जे करे आऊं अॼु ताईं मेंबर न थियो आहियां। ऐं इन विच में इन्हनि 12 सालनि में मूंखे उन्हनि उस्तादनि बि चयो, जिन उस्तादनि मूंखे पढ़ायो, उहे उस्ताद मुंहिंजे लाइ वालिदैन जहिड़ा। हुननि इहो बि चयो त बाबा असांजा हक़ असांखे वठणा आहिनि ऐं असांखां जेको कमु आहे उहो ऑफिसर वठनि, असांजी हुकूमत वठे, सरकार वठे, उहो उन जे ज़िम्मे आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो त इहे उस्ताद तनज़ीमूं न हुजनि त पोइ जेके तव्हांजी हालति कहिड़ी हुजे, छा तव्हांखे इहे तरक़ियूं जेके कुझु न कुझु मिलियूं आहिनि इहे मिलनि हा? इहे तव्हां सरकार मां उमेद रखो था? उस्ताद साहिबान जूं इहे ॻाल्हियूं बिल्कुलु दुरुस्त आहिनि, इहे ग़लति कोन्हे की। पर वरी बि मुंहिंजी दिलि न मञियो ऐं आऊं हींअर ताईं उन्हनि जो मेंबर न थियुसि। ऐं पोइ मूं ते माठ कोन कई। मूं उस्ताद साहिबा ऐं समाज जा जेके ॿिया फ़र्द हुआ उन्हनि सां गॾिजी करे घटि में घटि तालुके सतह ते असां तालीमी बहितरीअ जा प्रोग्राम कया, पंहिंजे मथे खथे। असां हिते क्विज़ कॉम्पिटिशन्स कया, असां हिते स्पेलिंग बी कॉम्पिटिशन्स कया, असां हिते ज़िले लेवल ते हिकिड़ो शानदार लतीफ़ डे असां कयोसीं। हींअर कोरोना जे करे असांजूं जेके सरगर्मियूं आहिनि से मुअतल आहिनि। असां हिकिड़ो पंहिंजे वसार असां कोशिशि कई, असां प्री बोर्ड एग्ज़ाम बि कया हुआ गुज़िरियल सां। त बहरहाल अॼु जॾहिं मूं अख़बार पढ़ी ऐं मूं तव्हांजा जेके रिमार्क्स हुन में पढ़िया त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हां जेको आहे सो उस्ताद तनज़ीमनि खे इहो चयो आहे त उहे ज़िमेवारियूं बि शामिलु कनि पंहिंजे आइन, पंहिंजे एजेंडा में। यकीनन इहा तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं मूंखे इन करे बि ख़ुशी थी जो इहे रिमार्क्स तव्हांजा जज ॿिया बि जाम सारा आहिनि, अदालतनि जा हाल कंहिंखां ॿुझा कोन्हे, पर तव्हांजूं जेके कोशिशूं आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। ऐं ख़ासि करे असांजे तालुके सिंधड़ी में बि तव्हां हिकिड़ी लाइब्रेरी जो जेको आहे बुनियादु विधो था, उहा बि असांजे लाइ मिसाल आहे GM पवार जे नाले सां। त अव्हां जहिड़े जस्टिस जॾहिं इहे ॻाल्हियूं कयूं त असांखे ख़ुशी थी। ऐं तव्हां लिखत में उस्तादनि खां वरितो आहे त उहे उन बहितरी जे लाइ बि कमु कंदा। ऐं पर उन में हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां कई आहे त जेके उस्ताद आहिनि उहे पंहिंजा ॿार हर सूरत में सरकारी स्कूलनि में पढ़ाईंदा। यकीनन इहा बि सुठी ॻाल्हि आहे, इहा बहितरीनु ॻाल्हि आहे। पर मूंखे अलाए छो ईअं थो लॻे ॼण इहा हिकु तरह सां तव्हां सज़ा पिया ॾियो जो हेसि ताईं उन्हनि तालीमी बहितरी जे लाइ पाण नाहे पतोड़ियो उन जी सज़ा। छाकाणि जो उस्ताद जेकॾहिं छा उस्तादनि जे ॿारनि जे सरकारी स्कूल में दाख़िल थियण सां तालीम बहितर थींदी? आउं सम्झां थो कंहिं हद ताईं उन में ज़रूरु फ़र्क़ु ईंदो, बहितर बि थींदो,
पर जेकॾहिं इहा सज़ा आहे, जेकॾहिं असां बहितरी चाहियूं था त सिर्फ़ु उस्ताद ई छो, इन में त तालीमी तबाही में त हेठि खां मथे पाण सभई मुलविस आहियूं, ऐं पोइ उन में सिर्फ़ु उस्ताद ई न, पर आउं चवां थो त जेके असां खां वोट वठंदड़ आहिनि, जेके असांजा नुमाइंदा आहिनि, उन्हनि ते बि इहो कानून लागू थियणु घुरिजे लाज़मी तौर ते त जेके असां खां वोट वठनि था, जेके असां ते हुकुमरानी कनि था, उहे पंहिंजो इलाजु सरकारी अस्पतालनि मां कराइनि ऐं पंहिंजा ॿार हर सूरत में सरकारी स्कूलनि में ई पढ़ाइनि। ऐं इहा ॻाल्हि यकीनन हर कोई सम्झे थो त उस्तादनि जा ॿार जेकॾहिं सरकारी स्कूलनि में पढ़ंदा त बहितरी ईंदी, पर जेकॾहिं अवामी नुमाइंदनि जा ॿार पढ़नि त पोइ त हर सूरत में बहितरी ईंदी ऐं उहो हिकिड़ो इनकलाबी क़दम हूंदो। ऐं आउं चाहियां थो त तव्हां इहो इनकलाबी क़दम खणो, तव्हां अॻिते अचो। तव्हां जेकॾहिं उस्तादनि जे ॿारनि जी ॻाल्हि था करियो त अवामी नुमाइंदनि जी बि ॻाल्हि करियो, उन्हनि जा ॿार बि लाज़मी तौर ते पढ़नि। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां, मूंखे यकीन आहे हीअ वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं पोइ तव्हां इन जे लाइ अमली क़दम बि खणो ऐं उन जे लाइ हर जाइ ते असांजो साथ तव्हां सां गॾु